इनके लिखी या सूरत नगरी बैतला में टंगे हो हाँ बैतला खरीदने हैं सूरत टंगी भैया उन्होंने बड़ा बड़ा शायरन की आदत होगी है तो मुकाबला करना है एकड़ो शेयर कर दो ॿियो उनजे मुकाबले में शेयर न वठो ये सत्य था तव्हां शायदि माहौल कोन ॿुधायो वञो अॼु सजान में पढ़ंदा नी को शागिर्दी जो ज़मानो वञो वो अॼु मुकाबलो कयो अचो बैतल में मुकाबलो कयो बैतल में मुकाबलो कयो वो मूंसां मुकाबलो कयो जो कयो वो राव करो असांखे राव करो वरी हाणे बैतल जो हाणे आंगड़ा आहिनि मुंहिंजा नाम वठो नी वटि खणो जे में तरक़ी कयो फलाणो राव करो शायरन जी त आदत मुकाबलो कंदा लहजा सुर में ठाहींदा इहो त पंहिंजी आदत आहे सिक सां भरियल आहे सीनो अला सिक सां भरियल आहे सीनो वॾ सां हाणे जो हाणे मामदीनो सिक सां भरियल आहे सीनो अला मुंहिंजो सिक सां भरियल आहे सीनो वॾ सां